आर्जी ज़मानत जो मतिलबु इहो ई हुजे थो त हू जेके बि मुतलका अदालतूं आहिनि उन्हनि में पेश थिए वञे ऐं जेसि ताईं पेश थिए तेसि ताईं हुनखे उबूरी ज़मानत जंहिंखे चइजे उहो मिली अथसि, को पकी ज़मानत कोन मिली अथसि। उन में जेके 7 या 8 केसिस त आहिनि दहशतगर्दी जा एक्ट वारा, 3 लाहौर में आहिनि, 4-5 इस्लामाबाद में आहिनि, हिकिड़ो शायदि तोशाखाना केस आहे जंहिंमें सुभाणे पेश थियणो अथसि। त सुभाणे लाइ बि चयो वियो आहे कोर्ट में वञण ताईं हुनखे अरेस्ट न कयो वञे, हुनखे चांस ॾिनो वञे त कोर्ट हलियो वञे, अदालत में पेश थिए, जेको सेशन कोर्ट्स वञिणो आहे। सो ज़ाहिरी तरह अगेन ये तो अदालत सगोरियन जो फैसला है, पर ही जेके बेलेबल या नॉन बेलेबल वारंट्स निकिरनि था उहो इन करे न निकिरनि था त ही को ॾोहारी थी वियो आहे त हिनखे झले अचो। इहो आहे त छाकाणि त अदालत में पेश नथो थिए तंहिंजे करे हिनखे झले अदालत में पेश कयो। त जॾहिं सबबु ख़तमु थी वेंदो यानी उहो अदालत में पेश थी वेंदो त थी सघे थो त हुनखे मुस्तक़िल ज़मानत में मिली वञे या वरी कुझु ॾींहंनि लाइ पूरी ज़मानत में। पहिरियों हाणे हू जेको ड्रामो हलियो पिए गिरफ़्तार थींदो न थींदो, पोइ हीउ थींदो, पोइ हू थींदो, पोइ ज़मान पाक जे ॿाहिरि जेको आहे पेट्रोल पंप, गिलगित जा गोरीला, पुलिस, इस्लामाबाद। सो आख़िर में इस्लामाबाद हाई कोर्ट मां इहो मसइलो हल थी वियो। यानी हिकु दफ़ो वरी जेको कानूनी / सियासी मसइलो हो उहो अदालतनि मां वञी सेटल थियो। ऐं हिन में केरु हाणे नवाज़ लीग क़यादत खां वञी पुछे त हिन में तव्हांखे हासिल छा थियो, तव्हां हिकिड़ो तासो ठाहे छॾियो त लाहौर में इमरान जी तूती बोलती जंहिंखे चइबो आहे न, त जेको लाहौर जो माण्हू कॾहिं इहे रेज़िस्ट कंदो ई कोन हो। पोइ हाणे भले इल्ज़ाम हणो त दहशतगर्द तंज़ीमनि जा माण्हू आहे, पेट्रोल पंप आहे, लेकिन यानी हिकिड़ो वर्कर्स खे तव्हां इमरान ख़ान जे वर्कर्स खे हिकिड़ी ट्रेनिंग बि ॾिनी न त हू पुलिस सां रेज़िस्ट कनि। ऐं लाहौर जेको आहे उहो हिकिड़ो किलो थी साबित थियो इमरान ख़ान लाइ त हीअ तव्हां हिन मां हासिल छा कयो। हरूभरू हुनजी सिंपथी वधाए ऐं 100 कोड़ा बि खाधव, हाणे 100 प्याज़ जी ॻाल्हि थिए पई त अचो ॻाल्हियूं कयूं त फ़ाइदो।